नाज़रीन ती ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा रहूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त इमरान हुकूमत बारूदी सुरंगूं विछाए वई आहे। मसइला 6 महीननि में हल न थींदा। हिकु इंटरव्यू दौरान इसाक़ डार चयो त PTI खे एहतिजाज लाइ रेड ज़ोन में अचण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। समूरो मुल्क ॿोॾ में ॿुॾो पियो आहे। इमरान ख़ान सियासत करे रहियो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त इमरान हुकूमत बारूदी सुरंगूं विछाए वई आहे। मसइला 6 महीननि में हल न थींदा। हिकु इंटरव्यू दौरान इसाक़ डार चयो त PTI खे एहतिजाज लाइ रेड ज़ोन में अचण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। समूरे मुल्क में ॿोॾ पियो आहे। इमरान ख़ान सियासत जी लॻी पई आहे। इसाक़ डार चयो त अहम ख़बर आहे। नाज़रीन अवां सां शेयर कंदा रहूं। इसाक़ डार चयो त सॼो मुल्क ॿोॾ में ॿुॾी रहियो आहे ऐं इमरान ख़ान सियासत करे रहियो आहे। इसाक़ डार चयो त IMF जो प्रोग्राम पूरो थियण बैदि ॿीहर IMF खां कर्ज़ न खणंदासीं। अहम ख़बर आहे। नाज़रीन अवां सां शेयर कंदा रहूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त इमरान हुकूमत बारूदी सुरंगूं विछाए वई आहे।